हैदराबाद जी ट्रांसजेंडर कम्युनिटी ऐं सिविल सोसाइटी जी औरत अगवाणनि चोलिस्तान समेत 6 कैनाल ठहण खिलाफ ट्रांसजेंडर मरियम खान, सना खान, आलिया बख्शल, डॉक्टर वर्षा सिंधु, अमर सिंधु, कामरेड नज़ीर कुरैशी ओल्ड कैंपस हैदराबाद का प्रेस क्लब हैदराबाद ताईं एहतजाजी रैली कढी। हुननि कोशिश डिजिटल सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध जो हर एक बच्चो सोचे असांजे लाइफ लाइन जे मथां दाड़ो पियो लॻे, असांजी जियापे ते दाड़ो पियो लॻे। उन में असांजे फादर साहब कमेंट सॾी कयो आहे ऐं हिन साबित कयो आहे त गरीब इन धरती जा मुंदरा ई औलाद आहिनि। अगरि मूंखे हिकिड़ी ख़ुशी ॻाल्हि आहे, हिन वक़्तु एक्टिविस्ट मूंखे इहो ॿुधायो त जॾहिं असां किथे बि जमा थींदा दुर्व्यवहार कंदा आहिनि, माना हिकिड़ो निंदड़ करण वांगुरु असांखे महसूस कंदा आहिनि। बाबा छो जे माथो आयो, छो बीठा आहियो। हिन वेचार त ॿ चैलेंज आहिनि। हिकु त माण्हू हिननि खे ई नज़र सां ॾिसनि था, जॾहिं असांजे लाइ आवाज़ खणनि था त हिननि खे ओतिरो आवाज़ मिले जेतिरो मिलणु खपंदो। हिननि जी हिमत खे सलाम आहे त हिते जमा थिया आहिनि ऐं सिंध जेको औलाद थियण जो हिननि असांखे साबित ॾिनी आहे। माण्हू हुनखे केतिरो बि ठुकराईंदो हुजनि, पर हिननि असांजी धरती खे रैली कढी आहे। सिंधी मुस्लिम सिंध जा बच्चा थी करे असां पूरा मन करे रहिया आहियूं। सिंध 6 कैनाल तामीर पई कोई वञनि, उनजी सफ़र मुकम्मल थियनि था ऐं वफ़ाक़ खे असांजी रिक्वेस्ट आहे हर दाए त इहे 6 कैनाल मौजूदु कया वञनि ऐं सिंधु दरिया जेको पाणी चोरी कयो पियो वञे हिनखे प्लीज़ जल्दी खां जल्दी रोकियो वञे, न त जेको असांजी सिंधी क़ौम ऐं सिंधु दरिया सुकी वेंदो, असांजो निज़ाम धर्म भरम थी वेंदो। असां पहिरीं शिकार आहियूं, ईअं जो असांजा माण्हू हाणे जेको अञा थी करे मरनि। ॾेखारियूं ही सवाल मां सम्झांसि थी, हिकिड़ी अहिड़ी सोच आहे असां ई न ॾेखारियूं। तव्हां ॾिसो पिया सिंध जो बच्चो, सिंध जी नियाणी, सिंध जी औरत, सिंध जो मर्द ॿाहिरि निकितल आहे ऐं सरापा एहतजाज आहे। हुननि रैली में शरीक सिविल सोसाइटी औरत अगवाणनि ऐं ट्रांसजेंडरनि वधीक चयो त सिंधु दरिया में असांजो साहु आहे। सिंधु दरिया न रहियो त असीं बि न रहंदासीं। पंजाब ज़बरदस्ती सिंधु दरिया मां कैनाल कढी रहियो आहे, पर इहा खेसि भुल आहे। वफ़ाक़ हर भेरे सिंध सां नाइंसाफ़ियूं कयूं आहिनि। अशोक रामाणी, कोशिश डिजिटल, हैदराबाद।